नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व हबीब रब्बिना व शाफ़िअना व नाफ़िअना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना नूरना व नूर रब्बिना व महबूबना व मअशूक़ना व मौलाना व मनजाना व क़ुर्रत अयूनिना व वसीलतना इलल्लाह व वसीलतना इलल्लाह मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल क़दीम व किताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व लैस लिल इंसानि इल्ला मा सआ। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीअना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलाद अली। मज़हब हनफिया दारम मिल्लत हज़रत खलील।
ज़ेर साये गौस आज़म खाक पाए हर वली, आबे मिसल महबूब हक खल्की खुदा जहला खलक, खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमाली, नूरी हुजन जो ही निशान आया रोशन थियो जहां, चमकिया जमीनो आसमां कशफत जाद जमाली, नूर आका दर असुल नूरी सदन सारो नसुल, सीरत सूरत बेमिसल हसनत जमी खिसाली, इदरीस न जो गुलाम पढ़ंदो सलातो सलाम ही विरद सुबह शामा, सल्लु अलैहि वाली सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभई मुंह खोले मिली वॾे आवाज़ सां गॾिजी पढ़ायो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा महिरबान भाइरो, मोहब्बत वारा नौजवानो, अल्लाह अज़्ज़ व जल्ल ख़ुसूसी इनायत करे अवां खे इन ॻोठ में क़ुरान करीम जी महफ़िल मल्हाइण जी सादत नसीब फरमाई आहे। उन करीम जे दरबार में अर्ज़ात करम करे अवां जी ख़ैरात मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए, जंहिंजी रूह खे सवाब पहुचाइण लाइ या ग़ुलाम हैदर नालो ॿुधायो आहे। अल्लाह ताला उन्हनि खे हिन सॼे जलसे जो सवाब अता करे। खुदावंद करीम सभिनी वफ़ात करे वियलनि जे क़बरनि खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बनाए ऐं खेनि क़बर में सुहिणे मदीने वारे जा दीदार नसीब फरमाए। मूं अवां जे अॻियां हिन सुहिणे प्रोग्राम में क़ुरान करीम जी हिकु आयत पढ़ी आहे, जंहिंखे उहे माण्हू पंहिंजो दलील बनाईंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त मरी वञण खां पोइ मयत खे सवाब को नथो मिले। फी सबीलिल्लाह खैरात टीजो यारो हो, 40 हो, 12 हो, इहो दर्जो कोन थो मिले। ऐं हू दलील ॾींदा आहिनि, इहा ई आयत पाक व अलैस लिल इंसान इल्ला मा सआ, इंसान जे लाइ ॿियो कुझु बि नाहे, उहो आहे जेको पाण कमाई करे ॾे। माना वारो क़ुरान करीम खणी, तर्जुमे वारो क़ुरान करीम खणी तव्हां जे अॻियां रखंदा, ॾिसो क़ुरान पाक जी माना पढ़ो। लिखियो पियो आहे त इंसान खे सिर्फ़ पंहिंजी कमाई कमी दी, बाक़ी ॿियो ख़ैर ख़ैरात, ॿियो सवाब, ॿियो तोहफ़ो, ॿियो हदियो न मिलंदो। पर असां सुन्नत जमायत वारा चऊं था त वफ़ात करे वियलनि खे खैरात फी सबीलिल्लाह जो दर्जो भी मिले तो,
कुरान करीम जे ख़त्मन जो दर्जो भी मिले थो, अल्लाह जे ज़िक्र ऐं मदीने वारे ते दुरूद जो दर्जो भी मिले थो, हज ऐं उम्रे जो दर्जो भी मिले थो। जेका बि उन्हनि जी नियत चङी ॻाल्हि कजे थी उन जो दर्जो मिले थो। असांजो दलील बि इहाई आयत आहे। सुन्नत जमायत वारनि खे मूं सॼो उर्स महीनो अपीलूं कयूं आहिनि त पाण ई सुभान अल्लाह चवण जी आदत पैदा कयो। दुरूद बि मौलवी चवे त पढ़ो न त मैदान कयो, बाठ कयो, निहारियो वेठो। दुरूद जी आयत पढ़ीसीं त बि तव्हांजा चप न चिरिया। भली गाॾी ॾिसंदा आहियो त पाण ई चवंदा आहियो सुभान अल्लाह, वाह जी गाॾी आहे, केरु चवराईंदो न त। जॻह ॾिसंदा आहियो त पाण ई चवंदा सुभान अल्लाह, वाह जो बंगलो। पर क़ुरान करीम ऐं महबूब जी शान ते पाणी सुभान अल्लाह नथा चओ त असीं मौलवी तव्हांजे गिचीअ में हरू भरू छो पऊं? छो त तव्हां इहो ज़िद्दी, तव्हां चवंदा आहियो त असीं छो चऊं, असीं वरी चऊं था तव्हांखे छो चवरायूं। जे तव्हांखे क़ुरान वणे, नबी सुहिणे जी ॻाल्हि वणे, हक़ जी ॻाल्हि वणे ऐं अंदर मां ख़ुदि ब ख़ुदि सुभान अल्लाह निकिरे त बिस्मिल्लाह जी नथा चओ। तंहिं जो था मलाइक लिखंदा त हिननि सुभान अल्लाह ते चई, वरी उहा लिस्ट नबी साईं वटि वेंदी, वरी नबी साईं ॾिसंदा त मुंहिंजा उम्मती सुधरी विया आहिनि, सुभान अल्लाह ते चयऊं। तंहिंजे करे चऊं ई न त न को चऊं न को लिखनि, जे तुंहिंजी नीयत आहे त ख़ुशि रह, असीं तोखे हर बुर छा ला चढ़ायूं। दिलि चवई थी ही विच ते फ़क़ीर ॾिस माठ पियो वेठो आहे, नेक माशाअल्लाह मुतशर्रिय, उहे माठ पियो निहारने वेठा त सुभान अल्लाह ताला। दुरूद मुंहिंजे हबीब ते पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾी आवाज़ सां, वॾी आवाज़ सां। मौलाना मोहम्मद आशिक़ ॿुधायो वफ़ात करे दिल जो नालो अरबाब अली। जेकी ॿुधायूं असांखे त पूरी ख़बर कान्हे। दरसूरत जेको बि आहे अल्लाह हुनखे जन्नत में जायूं। उहे चवनि था त इहा आयत असांजो दलील आहे त सवाब न मिलंदो, पंहिंजी कमाई जेका बि कई उहा कम ईंदी, ॿियो वञी थो ख़ैर। पर असीं चऊं था त इहा ई आयत असांजो दलील आहे त सवाब मिले। गूंगा त गूंगा जे मुक़ाम त मुक़ाम, एक बूटे चवंदासीं ॼण मुक़ाम में वाज़ था कयूं छा भला। अल्लाह अज़्ज़ व जल छा फरमायो, अलैस लिल इंसान इल्ला मा सा। कुरान करीम अल्लाह जो किताब आहे, उन में पंहिंजी हथ जी माना न हणबी, पंहिंजे अकुल खे न हलाइबो, पंहिंजे ॿोलीअ खे दख़ल न ॾिबो। अरबी ज़बान अरबी कानून जे मुताबिक़ अरबी तफ़सीर जीअं लिखंदा उहा ई मुराद मफ़हूम ऐं माना वठिबी, पंहिंजे तरफ़ां हलाइबो। त मदीने वारे तंबीह कई आहे, मन क़ाल फिल क़ुरान बिरअयही फ़क़द कफ़र। जेको क़ुरान में पंहिंजी राय थपींदो उहो काफ़िर थींदी। असल क़ुरान खे समझाइण वारो सुहिणो रसूलुल्लाह है। असल मुराद मफ़हूम बयान करण वारो सुहिणो नबी आहे। अल्लाह अज़्ज़ व जल क़ुरान पाक किताबी शक्ल में लाही छॾे हा, मुमकिन हो पर फरमायो न लितुबय्यिन लिन्नास मा नुज़्ज़िल इलैहिम। अभी बि किताब मुंहिंजो आहे पर सम्झाइण कमु तुंहिंजो आहे।
तो माना में पंहिंजी न हलाइबी, माना में गलती न कबी। अरबी के अरबी मुहावरे में ॾिसबो, अरबी मुहावरे में समझबो। हिन में लफ्ज़न कुरानी पाक जा व अलैस लिल इंसान, यो लिल यो जो पहिरियों लाम यो लाम है अरबी ग्रामर में तमलीक जे लाइ। अल्लाह फरमाए तो इंसान जी मिल्कियत पंहिंजी कमाई आहे। ईअं कोन थो चवे त जे इंसान पंहिंजी मिल्कियत ॿिए खे ॾे त नथो ॾेई सघे, न ख़ुदा चए थो मिल्कियत तुंहिंजी कमाई आहे, पर जेकर ॿिए खे ॾींदी त मां अल्लाह बंदिश न विधी आहे, मां अल्लाह बेन न लॻायो आहे, मूं अल्लाह पाबंदी न हई आहे। इंसान जी मिल्कियत पंहिंजी कमाई आहे। पोइ जीअं पैसो मिल्कियत आहे, ॿिए खे ॾे त ॾेई सघे थो, ज़मीन मिल्कियत आहे, ॿिए खे ॾे त ॾेई सघे थो, गाॾी मिल्कियत आहे, ॿिए खे ॾे त ॾेई सघे थो। ईअं नेक अमल बि इंसान जी मिल्कियत आहे, जेकॾहिं ॿिए खे ॾे त ॾेई सघे। समझ में ॻाल्हि आई अदा? मां अर्ज़ कंदो थो वठां त पंहिंजा पुट पंहिंजे अल्लाह ऐं पंहिंजे महबूब खे राज़ी करण जे लाइ अरबी पढ़ण जे हवाले कयो। क़ुरान करीम खे समझो, क़ुरान करीम ते गौर कयो, क़ुरान करीम खे पंहिंजो बनायो त दुनिया जा कम बि थी वेंदा, आख़िरत जा अजर बि मिली वेंदा। जरम ते बि ख़ुदा जे करम जा ककर वसंदा त कबर में सुतल बि उन जूं बरकतूं ॾिसंदा। पर अजब असांजो नियाणी वीचारी ॿाहिराड़ी, उहे बि सवेर वञनि थियूं स्कूल में, इंग्लिश इंग्लिश इंग्लिश। मां अर्ज़ कयां त ख़ातून जन्नत जे बराबर का औरत आहे? फैसलो तोखां थो पुछां न, मां पंहिंजो फैसलो पोइ थो रखां। अबा ख़ातून जन्नत जे बराबर का औरत आहे? हथ मथे खणी हा या न कर। का बि कान्हे। दिल खोले रे दिलारा, महफिल में मोचारा, खातून जन्नत साइन जो बुदशान, प्यारा ही बयान प्यारा। ॾाढो मज़े सां सुभान अल्लाह चई। ख़ुदा कंदो सुन्नी मुजाहिद आहिनि, सुतल शींह आहिनि, चाबी पवंदी त हुननि जा लॻी वेंदा। कहिड़ी ख़ातून जन्नत? जॾहिं ख़ातून जन्नत जी ॼमन जो टाइम थियो, मके जे दायनि अचण खां इनकार कयो। ख़ातून जे अम्मा खे चयूं त तो मिठे मोहम्मद ईमान बि आंदो आहे ऐं मुड़ुस बि कयो अथई, असीं हथ बि न लाहींदासीं। हाणे पाणे ॿार ॼण त ख़बर पवई, नबी पाक सां ॻाल्हि कई, साईं फरमायो का ॻणती न कई। ख़ातून जन्नत जी ॼमन जी ॻाल्हि, जंहिंजे आमद वेले ख़िदमत ला आयूं न मके जूं मायूं, फिल फार लही ख़िदमत जे ला जन्नत जूं आयो। तव्हांजे ॻोठ जो नालो छा? कोड़ो खान सोलंकी। वॾनि जा पंहिंजा कुॾाणा भला जी मिठो चन हल कई तकलीफ़ हर भरू करो। अजीब ऊंदह में आहियूं असीं। हिन ॻोठ में कई बच्चा ॼावा, ख़ुदा कंदो ख़ैर सां पिया पुटड़ा ॼमंदा, पर कॾहिं का जन्नत जी हूर आई या मुल्ला जी वर चढ़ियासीं त किताब खोलींदो, तावीज़ लिखंदो, बकर छेला कढंदो ऐं उते तूं बि ख़ुशीअ सां ॾींदे। मुंहिंजे गाॾी में रखंदे छेलो न, पर जी उपता बली का कढां बाबा किताब थो लिखे त तुंहिंजो कंठ बि झुकी पवंदो आहे या न? हेॾी ॻाल्हि सिधी कर। पर मुंहिंजे सुहिणे नबी जी शहज़ादी
जंहिंजी आमद वेले ख़िदमत ला आयूं नमके जूं आयूं फिल फौर रही ख़िदमत जी ला जन्नत जूं हूरूं आयूं। उहा खातूने जन्नत छा पढ़ी छा पढ़ंदी हुई कहिड़े हाल में रहंदी हुई असां तव्हां पंहिंजे नियाणियुनि खे इंग्लिश जे हवाले कयो पर खातूने जन्नत पर्दे खे मक़ाम खे इज़त खे शरफ़ ऐं शान खे नज़र में रखंदी ॿ टे ॾिहाड़ा बिना खाधे जे रही बि जन्नत जे औरतुनि जी सरकारी हासिल करे वरिती। असां जूं ही ॿई अखियूं आहिनि हिर्स में हवस में ख्वाहिशात में हकीकत खां असां परे थी विया आहियूं। अल्लाह अज़्ज़ व जल्ल जा बानड़ो क़ुरान करीम जा मुफ़स्सिर लिखनि था त लिल इंसान में लाम तमलीक जो आहे। ख़ुदा फरमाए थो इंसान जी मिल्कियत सिर्फ़ पंहिंजी कमाई आहे पर जेकॾहिं ॿिए खे ॾींदो जे ॿियूं शयूं ॾेई सघे थो ईअं ख़ैर ख़ैरात जो दर्जो बि ॾेई सघे थो। ॾियण बाने जो कमु आहे क़बर वारे ताईं पुॼाइण मूं करीम रब जो कमु आहे। क़ुरान करीम जा ॿिया दलील बि आहिनि नबवी हदीसनि मां बि दलील आहिनि मुस्तफ़ा करीम जे सहाबनि जा अक़वाल बि दलील आहिनि अल्लाह जे कामिलनि वलीयनि जा बि दलील आहिनि करबला जे शहीदनि उन्हनि जे बचड़नि जा कौल ऐं अमल बि दलील आहिनि वलीअ जे तरफ़ मनसूब हिकायतूं बि दलील आहिनि दलील ई दलील आहिनि पर जेके ज़हन जा दलील आहिनि अक़ल जा कलील आहिनि उहे न मञींदा उहे चवनि था सवाब न मिलंदो तूं चिड़ न कजां तूं चई दावा के को न मिलंदो पर तव्हांखे न मिलंदो असांखे मदीने वारे घोट जे सदके मिलंदो मिलंदो तव्हांखे कोन मिलंदो तव्हां कयो तव्हांखे न मिलंदो न मिले असांखे मिले। अल्लाह अज़्ज़ व जल्ल कुरान करीम में फरमायो रब्बना ग़फ़िर ली वल वालिदैया वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। मुझे हबीब करीम जा उम्मतियो नमाज में दुआ पढ़ंदा या अल्लाह मूंखे बख्श कर मुझी मां पीउ खे बख्श कर सभिनी मोमिननि खे हिसाब वारे ॾींहुं बख्श कर। ये दुआ न मिले दर्जो न मिले दुआ जे करे फ़ाइदो न थिए हा अल्लाह ताला न दसे हा अल्लाह दसे साबित करे छॾियो त मुंहिंजा बाना तुंहिंजी दुआ बि क़बर वारे ताईं पहुचंदी आहे। क़ुरान करीम जी आयत जो हिस्सो बी आयत में अल्लाह साफ़ फरमायो वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना वलिइख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान वला तजअल फी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। मौला असांखे बख्शो कर ऐं उन्हनि खे जेके असां खां अॻु में ईमान सां हिन जहान मां हलिया अल्लाह ताला जी ज़ात बरकात उन्हनि जे लाइ दुआ जी तालीम ॾिनी आहे। दुआ जो दर्जो मिले थो तॾहिं ख़ुदा ॾिनी आहे अहिड़ी तरह फी सबीलिल्लाह ख़ैरात जो दर्जो बि मिलंदो आहे क़ुरान पाक जो दर्जो बि मिलंदो आहे हज ऐं उम्र जो दर्जो बि मिलंदो आहे सदके जो दर्जो बि मिलंदो आहे। वात वेंदे जड़ो मडड़ो गरीब मोहताज ॾिसी रुपयो ॾीस नियत कर पंहिंजो दर्जो मुंहिंजे अबे अम्मा खे मिले उलमा लिखनि था उन्हनि खे त दर्जो मिलंदो पर अल्लाह ताला तोखे बि सखावत जो दर्जो ॾींदो। कॾहिं सुहिणे भिट जी दरनि ते विहण वारे चयो
सेवा कर समूंड जी जित जर वहे थो जाल सवे वहन सीर में माणक मोती लाल मासू मिलई माल त पूजारा पुर थिए ही मुसलसल ईसा दी सवाब जो सिलसिलो हलंदो आयो आ हबीबन करीमन का साहबन पुछो पाण उन्हनि खे बि इजाज़त ॾिनऊं जे न मिले हा त इजाज़त न ॾियनि हा मना कनि हा रोकीन हा वरी साहबन जी शागिर्दनि बि सिलसिलो हलायो मना हुजे हा त न हलाइनि हा वरी ताबियन दब ताबियन खां हलंदो आयो अल्लाह जे हबीब जी हदीसनि मां बि साबित आहे पाण फरमाइनि था मसलुल मय्यित का मसलिल गरीक़िल मुतहव्विस मय्यत जो मिसाल ईअं आहे जेको पाणी में बुॾंदो हुजे हथ मथे करे त मूंखे ॿाहिरि कढो मूंखे वठो मूंखे बचायो अवां जेकी रब जे नाले ख़ैरात कई ॼण उनखे हथनि मां वठी ॿाहिरि कढी छॾियो साईं फरमाइनि था मुंहिंजा केतिरा उम्मती क़बर में ईंदा त गुनाह खणी ईंदा क़बर मां निकिरंदा त गुनाह न हूंदा मगर हिकिड़ी ॻाल्हि मां खे पक्की करे ज़हन में विहारियां त इहे जेके बि आसानियूं थियूं आहिनि महिरबानियूं थियूं आहिनि सभु सदको मदीने वारे सभु सदको सुहिणे नबीअ जो अल्लाह जा बान उन आका जो जंहिंजी शान में मां हिकिड़ो ताज़ो शेर आंदो तव्हांखे ॿुधायां जेकॾहिं तव्हांजी दिलि ठरी ॿरे त पोइ न ठरे ठरंदी या ॿरंदी की चवनि था ठरंदी के निहार में पिया त कॾहिं मानी वरंदी हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी पसंदि आहे न चंदा न पसंद अपनी अपनी नसीब अपना अपना है ना आप इन्हें कर तकड़ था क्या ये नात मदीने मुनव्वर में लिखी अल्लाह दिना अन खुटाहिन इन आम असां जे आका खे बड़ी आवाज सां चयो अल्लाह दिना अन खुटवाहिन इन आम असां जे आका खे अॼु ताईं मलाइक पेश था कनि पिया सलाम असां जे आका खे अॼु ताईं मलाइक पेश था कनि पिया सलाम असां जे आका खे यमदे सजदो सरकार करे उम्मत लाए दिल बरदाऊं घुरियूं सब सदको उन जो यमदे सजदो सरकार करे उम्मत लाए दिल बरदाऊं घुरियूं दातार ॾई छॾियो आइज़ निशफ़ दातार ॾई छॾियो इज़्न शफ़ाअत आम असां जे आका खे दातार ॾई छॾियो इज़्न शफ़ाअत आम असां जे आका खे कारी हाफिज़ आलिम बि शफ़ाअत कंदा शहीद बि शफ़ाअत कंदा वली बि शफ़ाअत कंदा नंढड़ा बच्चा बि शफ़ाअत कंदा पर को माउ पीउ जी शफ़ाअत कंदो को पंहिंजे शागिर्दनि जी को पंहिंजे मुरीदनि जी मगर काइनात जी गुनहगारनि जी शफ़ाअत कंदो त मदीने वारो कंदो आम शफ़ाअत को रह गई न चो सुभान बड़ी आवाज सां चओ अल्लाह अकबर उम्मतुन जेका
सभिनी उम्मतुन जो का नबी आहे पर नबीअन जो बि नबी। तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचणु खपे। हींअर रोशनी छाजी आहे? टिनि खे ख़बर आहे, जन ॻाढ़ाई ॿिनि खे ख़बर कान्हे छाजी रोशनी आहे। हाणे इहो जॾहिं लहंदो त चंड जी रोशनी तारनि जी रोशनी ईंदी। पर इहा ख़बर अथव त चंड ऐं तारा हींअर बि आहिनि, ईअं कोन्हे त कोन हींअर बि आहिनि। मगर सिज जॾहिं लहंदो आहे त सिज जी चमक तारनि ऐं चंड जे पथरनि खे चमकाईंदी आहे। जॾहिं सिज गाइब हूंदो आहे त तारा बि चमकंदा आहिनि, चंड बि चमकंदो आहे, हर शइ रोशन किनी मां थींदी आहे। इहो फेज़ सिज जो हूंदो आहे। जॾहिं मदीने वारो दुनिया तां ज़ाहिरी तरह गाइब हो, सवा लख नबी चमकी रहा हुआ, उन तौर जा वली चमकी रहा हुआ, उन तौर जा कामिल चमकी रहा हुआ। उन सभिनी खे मदीने वारे चमकायो वई। जॾहिं मुस्तफ़ा मैदान में आयो त सिज जे करे चंड ऐं तारा नज़र नथा अचनि, ऐं ॿियनि जा नूर घटिजी विया, मुहम्मदी नूर सभिनी ते ग़ालिब थी वियो। हुज़ूर जी ज़ात आहे त अलाए अकुल जी जाइ कान्हे। सभिनी उम्मतुनि जो का नबी आहे पर नबीअन जो बि नबी। अगमान मञनि था सभई अंबिया इज़ाम असांजे आका खे। अगमान मञनि था सभई अंबिया इज़ाम असांजे आका खे। अल्लाह बिना अणखुट आहिनि इन आम असांजे आका खे। अॼु ताईं मलाइक पेश था कनि पिया सलाम असांजे आका खे। दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या। हुजूर सभिनी जो सरकार, सभिनी जो आका है, सभिनी जो अगुवान। मेराज जी रात मिठे मदनी नबियन की नमाज पढ़ाई थे। माशाल्लाह जाग्या आयो, जाग्या जाग्या सुन्नी जाग्या, वाय रखा पो टपर साग्या न जान थी वञे। मेराज जी रात मिठे मदनी नबियन की नमाज पढ़ाई थे। गॾिजी सभिनी हो अर्ज़ करे क्यों इमाम असांजे आका खे। छा मसइलनि ते मसइला था निकिरनि। निमाज़ जमायत सां थी, मुस्तफ़ा इमाम ऐं नबी जमायत जेराहा या मोल कोन थो ॻाल्हाए। जेरा हिकु हैरत में विझण जहिड़ी ॻाल्हि ॿुधायां। मखदूम गुलाम हैदर हाला वारो देवबंद जे मदरसे में पढ़ियो हो, वॾो आलिम। उन लिखियो आहे पंहिंजे मखदूम नूह जे बारे में। माना सिर्फ पीर कोन हो, देवबंद जो फारग आलिम हो। उन लिखियो आहे मखदूम नूह जे बारे में
तो साईं कंहिं पासे सफ़र ते वियो, हिकु मुरीद गॾु हो, निमाज़ जो टाइम थियो। साईं फरमायो फ़क़ीर जमायत सां निमाज़ पढ़जे त भलो। फ़क़ीर चयो कि भला तव्हां इमाम जो मां जमायत। फरमायो न कुझु वधीक जमायत थिए। हेॾे मुड़े निहार हिकु वधीक जमायत थिए कि भला पोइ माण्हू त कोन्हे, हिकिड़ो मां ॿियो तव्हां ॾिस के घर आहिनि। फ़क़ीर घर ॾिसिया जे घर कोन्हे, भला पहिरियां जंगल आहे छा आहे? साईं मुक़ाम 15-20 क़बरूं। चऊं फ़क़ीर ने मुक़ाम वारनि खे चयो त मखदूम नूह तो चए अचो त गॾिजी जमात करे निमाज़ पढ़ो। हाणे वरी चवंदा त निमाज़ ते कोन कयो, न निमाज़ ते कोन्हे, तूं पिन त मां खाधो दुखाए त मां छिकिया। ॿई जहान कारो मोती वेंदी घबराए न। ज़ालिमो ख़ुदा जी ख़ल्क़ जा दुश्मनो, मदीने जे घोट जे उम्मत जी ॿेड़ी ॿोरण वारो। मदीने वारो मेराज ते वञे त 1.25 लख नबियनि खे निमाज़ पढ़ाए, आसमाननि खां मोटे त निमाज़ खणी अचे। मखदूम नूह जो मुरीद हैरान मुक़ाम ते वियो, कब्र वारनि खे सॾदो करे कब्र वारो मुझे मुर्शिद मखदूम नूह मूंखे मोकिलियो आहे। साईं जो शौक़ आहे त अचो त गॾिजी थी वॾी जमात करे निमाज़ पढ़ूं। मखदूम ग़ुलाम हैदर देवबंद जे दारुल उलूम जो फाज़िल आलिम पाण थो लिखे त कब्रूं खुली पयूं, कब्र वारनि खे कफ़न वेढ़ा पिया, जी जी कई अचे मखदूम जे पुठियां जमात में बीही रही। दोस्तों, मां कुरान पाक जे तफ़सीर खे बि पढ़ंदो आहियां, हदीसुनि खे बि अल्हम्दुलिल्लाह पढ़ंदो आहियां, शरह बि लिखंदो आहियां, मुताले बि कंदो आहियां। फिरी मूंखे दुख बि तुंहिंजो थींदो आहे त तो इल्म सां प्यार न कयो, तो उलमा जो क़दुरु न कयो, तो उलमा जी बेइज़्ज़ती कई, तूं जाहिलनि जे पुठियां लॻी पे, बेदीननि जे पुठियां लॻी पे, गुमराहनि जे पुठियां लॻी पे, क़ुरान ऐं मुस्तफ़ा जे फरमान खे छॾे ॾिनी। वरन ख़ुदा जो कसम तुंहिंजो अक़ीदो सॼो क़ुरान ऐं हदीस मां साबित आहे, पर न पढ़ी न पुछी न मेहनत कई। दुनिया चंड ते पहुती आहे, तूं अञा उन पुराणनि सोचनि में वेठो। मुंहिंजे सुहिणे नबी निमाज़ पढ़ाई, सभई नबी जमायती थिया। चओ सुभान अल्लाह। तौरात ज़बूर इंजील बुहा अल्लाह ताला नाज़िल किया, सभिनी खां ऊंचो आला मिलियो आ कलाम असांजे आका खे। क़ुरान करीम ते मिटी चढ़ियो वञे, घरनि में बुहारो वीचारियूं मायूं हुजनि, उहा धूड़ पई क़ुरान करीम ते पवे। मस्जिद में 20 पोतूं वेड़े लोॾा पोॾी त पथर न निकिरई, कॾहिं क़ुरान खां खोले पुछी न त हीॾा वॾा पैगाम अल्लाह जा 30 पारनि जे शक्ल में 114 सूरतूं 6666 आयतूं आहिनि। अल्लाह जा कलाम तो में आहे छा, कॾहिं पुछी कोन। पोइ छा ख़ुदा खे जवाबु? क़ुरान ॿुधाए थो तव्हां भली मूंखे न पढ़ो, पर वमन आरदन ज़िक्री फइन्न लहू मईशतन लंका वनशरुहु यौमल क़ियामत आमा। जंहिं मुंहिंजे क़ुरान खां मुंहुं मोड़ियो, अल्लाह फरमाए थो उनखे क़यामत ॾिहारे अंधो करे उथारींदासीं। चवंदो मौला मूंखे अंधो छो कयो अथई, मां त ॾिसण में तेज़ हूंदोसि। अल्लाह फरमाईंदो तूं मुंहिंजे क़ुरान खे विसारियो, मूंखे त परवाह कान्हे तुंहिंजी। अॼु मां तोखे विसारे जहन्नम जे
हवाले थो कया ॾिसां तुंहिंजो कहिड़ो हाल वकाल रसूल या रब इन कौम इत्तखज़ू हाज़ल कुरान महजूरा मदीने वारो कुरान कतन में खणी चवंदो मौला फरियादी कुरान जिबे वकील मां आया मुझे कौम हिन कुरान खे छॾे ॾिनो हो हिनखे सोचो न हो हिनखे सम्झो न हो हिनखे पढ़ियो न हो जेकॾहिं मदीने वारो ई कुरान ॿई ताईं थियनि त ॿुधाए त छॾाई थी थिए गरीब की अपील थी गरीब मानो अर्ज थी मुझे महबूब जा सच्चा उम्मती सुबह जो सवेर थी नमाज पढ़ कामिल वली जी हथ ते बेत कयल थी त जिक्र करी वरी कुरान जो दौर कर नबी ते दुरूद पढ़ी दुआ घुरी निकर सॼो ॾींहुं ख़ुदा जे करम जा टकर मथां वसंदा अञा बि तकड़ थो करे जिब्रील जी चाहत हूंदी हुई त वञा जल्दी हिन जान बदे रब पाक जो पहचाईंदो हो पैगाम असांजे आका खे सुभान रब्बुल आलमीन जिब्रील खे ड्यूटी ॾिनी मुस्तफ़ा जे दरबार जे हाज़िर पोइ चवंदो हो जल्दी जल्दी मोकिल जिब्रील जन्नत में आहीं सिदरतुल मुंतहा ते आहीं हेॾियूं बहारियूं लॻियूं पियो थी तकड़ छो करी अर्ज़ कंदो हो मौला वाकई जन्नत भी जन्नत आ वाकई सिदरतुल मुंतहा भी भली आ अजीब मंजर ऐं मरकज़ आहिनि पर जेको दिलबर जे दीदार में मज़ो आ सो कहमें आहे कोन को हिक दफ़े नबी से पुछियुसि लगी जो आवाज तई चंदा त मुल्ला ने सयन सीरन जा शौकीन चंदा आयो ना हिजाब करो पर मदीने वाले खे मिठाण वणंदो भला ॿी ॻाल्हि तव्हां खां मां पुछां या ॿुधायो या मिठाई बासो त पोइ मां ॿुधायां हिकिड़ो पासो त थींदो न सुहिणे नबीअ खे पहिरियां हलवो कंहिं खारायो मां चवां हलवो कंहिं खारायो कंहिं चए त सुभान अल्लाह खारायो छा हलवो पहिरियां मदीने वारे खे हलवो हज़रत उस्मान गनी खारायो खजूर माखी मिलाए सुभान अल्लाह खाण वारो उस्मान हुजे खाण वारो मदीने जो जवान हुजे उन उस्मान गनी जो शान अज़मत कुरान मां हदीस मां उन जो खिदमतूं कुर्बानियूं सखावतूं ऐं नबी पाक जे बच्चन सां उन जा ताल्लुकात गहरा रहिया अली सुहिणे उन जे बारे में छा कयो अलीअ खे केतिरो प्यारो हो ये सभु बयान तव्हांखे हिन किताब में मिलंदा राति गाॾीअ में हैदराबाद मां खणी आयसि या पोइ अचनि पिया पर मूं हिन जलसे में कुझु खणी वञा हिन जी मिठाई 100 रुपया आहे ॾिसां तव्हांजे हिन वॾे जलसे में मोहम्मद आका जे प्यार जा परवाना आहिनि या दुनिया खाली लगी वई आहे अल्लाह कंदो खाली न हूंदी साईं अब्दुल कदीर खे तकलीफ़ ॾिया त खणी तव्हांजे अॻियां अचे हिकिड़ो 100 कुर्बान करे ही किताब वठो तंहिं खां पोइ तव्हांजी दिलि बि ठरंदी त वार वार बि ठरंदी नारो हणण नथो अची त पोइ न हण हणी त तरतीब सां नारे तकबीर पो नारे रिसालत पो नारे तहकीक पो वरी नारे हैदरी गौसिया तरतीब सां हणो दुरूद खे भेरो जो सल्लल्लाहु अलैहि या
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बटरे फेरा पढ़ो। इदरीस गुलामी में रह दो जो न जो मत ऐन साल नया। मुस्तफ़ा जे गुलामी जो न मटा न मिसाल। इदरीस गुलामी में रह दो जो न जो मट ऐं मिसाल नया। दाहिरी ॾाढा प्यारा आहिनि ही गुलाम असांजे आका खे। दाहिरी ॾाढा प्यारा आहिनि ही गुलाम असांजे आका खे। हबीबन करीम जी ज़ात बरकात उम्मत जे लाइ ई सभु महिरबानी हुज़ूर जे सदके आहिनि। हबीब करीम जे सदके आहिनि। नबी करीम जे तुफ़ैले आहिनि जो क़ब्र जे छहनि फुटनि जे हेठां जेको मय्यत दफ़न थियल आहे उनखे रब्बुल आलमीन इन ख़ैरात जो ख़ैर जो ज़िक्र जो दुरूद जो ऐं क़ुरान करीम जो दर्जो पहुचाईंदो आहे। दुनिया में चोटीअ जी कामिल वली औरत पर आहे वॾे कमाल चओ सुभान। असांजे आम माण्हुनि में हिकिड़ो चवण त बाबा दुनिया ते आहिनि अढाई कलंदर। अढाई कलंदर हिकिड़ो कलंदर शहबाज नालो वणे हा त सुभाणे चओ हा न मां सम्झी इस ॻाल्हि खे न वणियो न वणियो ई कोन को दिल्ली कान खुली हथ ई कोन कई ज़बान बि न ॿोलियो। कलंदर शहबाज ऐं एॾो कामिल वली शरीयत जो पाबंद रमज़ान शरीफ़ जो चंड बीठो सेवण जे वॾे आलिम सुबुह जो इरादो कयो त ईद जी मुबारकत हिक ॿिए खे ॾिठी आहे पर रमज़ान जे अचण जी मुबारक कलंदर खे ॾेई। अचे त साईं अटो ॻोहियो आहे ड्रगड़ीअ जो अटो हथनि ते हीअं थो करे डांगी चढ़ी पई आहे बाहि भरे पई। काली साहब वॾे आलम चयो क़िबला अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं छा था कयो? रमज़ान जो चंड राति बीहो आहे। हा बीहो आहे साईं। हा साईं अटो जेको बि हो न बाहि न उछलाए छॾियो। अॼुकल्ह जे सूफ़नि वांगुरु कोन थी त दिलि साफ़ हुजे छा कंदा ॿुधजो उछलाए छॾे। काई साहब मुबारक ॾिनी साईं मुबारक ॾिनी ख़ैर सां रमज़ान पूरो थियो। वरी जॾहिं ईद जो चंड बीठो त सुबुह जो वरी ओ आलिम सगोरो आयो कलंदर साईं मुबारक अथव ईद जो चंड बीठो। हा बा बीठो हा चङो फकीरो अटो त कढो। अॼुकल्ह जो सूफ़े खे लाज वार बचे त शर्त अल्लाह खुदा जे साथ पंहिंजे कामिलन खे छा पावर मिली। महीनो गुज़री वियो आहे अब्बा जो अटो त कढो हथ विझनि त ॼण हाणे कंहिं ठाहे रखियो। ओ शहबाज फरमाया त शहबाज शह सवारम बरवाज़ कुदस दारम। आम बाज़ न आहियां जो झिरकू मारी थो वठां मां मथे उॾाम। शहबाज शह सवारम बरवाज़ कुदस दारम। नथी वञे ॻाल्हि।
जाना शिकार आरम मस्ते अलस्त हस्तम। घर जी खर्च का भजी दाढ़ी मुछूं भिरूं कूड़ा मन बुलंदो आहे। हिकिड़ो थियो नओं मलंग चऊं बाबा भिरूं बि कूड़ा मुछूं बि कूड़ा दाढ़ी बि कूड़ा। वरी आई नूं अॻियां ॾेई चयो हे हादी न्यारे चई हक़ हादी ॾाढी कई अथव तादी। गोॾो बणिजी वियो गोॾो। कलंदर चए थो मां इहो मस्त न आहियां जॾहिं अल्लाह ताला आलमी अरवाह में फरमायो अलस्तु बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां। हाय चवंदे मूंखे जो मोहब्बत वारी मस्ती आया त अञा हले पई। सुभान हिया है कलंदर शहबाज सेहण वारो सुहिणो सैयद उस्मान। ॿियो आहे कलंदर बू अली सीना कलंदर। ॿुधो हूंदो पानीपत हिंदुस्तान में बू अली माना हज़रत अलीअ जी खुशबू। एतिरो इबादत कंदो हो जो हिकिड़े दफ़े जंगल में वेही वियो। कई महीना गुज़री विया अल्लाह जी ज़िक्र में, यार जे याद में, मोहब्बत में। कंहिं आलिम सॻोरे चयो त साईं जी ज़ियारत कयां। आयो आलिम बि आलिम हा, असां वांगुरु मानी खारा पोइ ऊंदहि कई त भली। अहिड़ो मौलवी न। आलिम आयो साईं जो यको जंगल में वेठो हो बू अली सीना कलंदर त संदसि शह पर वॾा थी विया हा ऐं चपन खे ढकियो बीठा हा। आलिम चयो त हेॾो कामिल वली मदीने वारे घोट जे सुन्नत ते हिनखे हलाया। चई सैयद ये शह पर तुंहिंजा मां कटी चई बिस्मिल्लाह साईं शरीयत जो हुकुम खणी। उन छा कयो जो ॾंदण हीअं खणी ऐं साईं जी शाहपरनि जी हेठां ॾेई मथां कंहिं साईं शाहपर कटियईं त वरी ॾाढी मुबारक साईं जी लॻे पई। पोइ उन छा कयो आलिम जो हिकिड़े हथ सां सुहाए खे वठी पोते करे ऐं ॿिए सां शाहपर कटे चप ख़ाली कयईं। छो त मदीने वारे चयो आहे ओ फिर लोहा वाफ शवार बि ॾाढियूं छॾियो ऐं मुछूं कटियो। उन ते बीहारे ऐं चई क़िबला हाणे ठीकु आहे जंहिं दर्ज में मदीनो वारो राज़ी आहे त मां बि हुन में राज़ी आहियां। पोइ वरी तारीख़ लिखे थी त कॾहिं कॾहिं हीअं पंहिंजे सुहाॻे खे वठी ऐं चपन सां चुमंदो। साईं पंहिंजी सुहारी खे चुमो था फरमाईंदो अब्बा हीअ उहा सुहारी आहे जंहिंखे मुस्तफ़ा जे सुन्नत क़ाइम करण जे लाइ आलिम सॻोरे हथरा लॻाया हा। जंहिंखे आलिम जा हथ लॻा तव्हांखे न चुमा त कंहिंखे चुमा। तव्हां त वरी आलिम जे नाले ते मज़ाक ठाही जंहिं वीचारे खे चैंपल ते बि सुबुह जो डगरी न मिलंदी आहे उहो मुलंद काढ़ी। खुदा हिदायत ॾी रब हिदायत ॾेई वलीअ जी ज़िंदगी पढ़। चवंदा अढाई कलंदर हिकिड़ो कलंदर सेवाणी हिकिड़ो बू अली सीना कलंदर अधु कलंदर चवंदा आहिनि बीबी राबिया खे। पर मां अर्ज़ कयां त ईअं आहे कोन। कई कलंदर गॾु कर राजा जो मक़ाम अञा मथे आहे। राजा का शी आहे त औरत पर फिल्मी अदाकारा न, मार्केट जी शौकीन न, रोलू औरत न, बाज़ार में धिका खाइण वारी न, अंदर ज़िक्र में वेठी आहे। ॿाहिरि मींहुं वसियो आहे झुरनि में इंडल चमकदार थी बीही रही आहे ऐं मुरीद ने सॾु कयो राबिया ॿाहिरि कुदरत वारे जा रंग अची ॾिस। चए थी छॾ मूंखे तंग न कर जे शौक़ थी हली आहे तूं रंग थी हलिया त मां ख़ुदि कुदरत वारो मिलाए छॾियां। आजा चेड़ा वेह वेह खाना पचाए थी
था ना वो गाड़ी में कोने अञा आहे न ते यार मूंखे अला किथां छिकियो रात सॼी रात सफ़र करे पहुतो आहे 5 रुपए अब हाणे ही 2-3 कापियूं किताब जूं वठो जे नबी पाक जे इश्क सां अथव को ताल्लुक त छा 100 रुपया ॻाढ़ो नोट छा मदीने वारे घोट जो इश्क साईं खे चवां त हीअं भेरो ॾे हर ड्रिघो ॾे पोइ मथार ॾिबी आहे न हीअं मथार ॾे हितां शुरू थी के न के दाना निकिरी पवंदा दुरूद मुंहिंजे दिलि भर ते राजा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह 2-3 भेरा पढ़ो न खुदा तव्हां खे मदीने मोकिले आधा त पढ़ो मां ॿुधा त सही न वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह अज़्ज़ व जल जा प्यारा कामिल वली पंहिंजे मक़ाम ते मारा ॿिया असांजी ॻाल्हि छो कई जी करामत बुधाया तव्हांखे बल्कि हज ते पई वई केॾे सोचे वई दिलि ख़राब तव्हीं त चवंदा मके मदीने उहे जासन नियत जिन्हांदी खोटी ईअं चवण सां निकाह ॿुधी त कल में ईमान ॿुधी भली कंहिं आलिम खां पुछो मक्के मदीने हुजूर पंध कया मक्के जा सोने हसन हुसैन 25 हज पैदल कया इन जी नियत खोटी बेटा फरमाए तो भलो भाग संदोन जो मको ॾिसी मोटिया वञी सो ॾिठोन रोज़ पाक रसूल जो बुढ़ी नथो मरे चवण वारो किसी बुल्ला शाह चयो आहे बुल्ला फरीद चयो आहे मां चवां थो कूड़ थो हणे वली कॾहिं बि न चवंदा ठाहे पंहिंजी को नालो वरी वली त दिल भर जे दर लाइ सिकंदो मौली मोहम्मद आशिक़ जी फरमाइश कई आहे हिकिड़े मुंहिंजे शेर जी उन में मूं छा अर्ज़ कयो आहे थोरो होर सां सम्झी पोइ को फ़ैसिलो ॾिजो खणी दिल हथन में के तुस खरीदारन जे गोला में हमारे मौली साहब पीरे मेरी किथा लगी खणी दिल हथन में के तुस खरीदारन जे गोला में कदर कन मुंह किने जो तन कुर्बदारन जे गोला में ओ हसीन हुस्न वारन जी ॾिसी हालत लगी हैरत हसीन में हुस्न वारन जी ॾिसी हालत लगी हैरत कई फिरंदा वतन था ज़र ज़मींदारन जे गोला में वरी पैसनि वारी पाण गरीब खे खंघी कोन कई फिरंदा निहायो वतन था ज़र ज़मींदारन जे गोला में खणी दिल हथन में के तुस खरीदारन जे गोला में भला पोइ नतीजो छा कुरान हदीस खे पढ़ंदे नतीजो ही आयो निकिरी नतीजो छा ने को कुरान हदीस खे पढ़ंदे नतीजो ही आयो निकिरी दिया दिल मुस्तफा के जोआ गुनहगारन जे गोला में
दिया दिल मुस्तफा के जुआ गुनहगारन जे गोला में खड़ी दिल हथन में के तुस खरीदारन जे गोला में कदर कन मुँह के ने जोतन करबदारन जे गोला में। हजरती राजा हजते पई वञे रस्ते में गड्ढ जंहिंते स्वार ही मरी पई असां वटि वरी अंधो रवाज कंहिंखे न केले जे खल तां तिरकी धक आयो चवंदसि फिटाए फकीरन दरवीशन जी लॻे। अरे जने तुआरे फकीर के टंगुन मां वठी कब्र में लाहींदा पोइ कंहिंसां न फिटाई ऊंदह के छड़ी थी सुन्नी ऊंदह सां फिटा बाबा दरवेशन सां न हुसैन सोने कंहिंसां फिटाई जवाब वरी कंहिंसां फिटाई। वाह सुने हुसैन जो मरतबो ईमान वाह सुने हुसैन जो मरतबो ईमान नानू नबी ज़माने पीर जंजो पहलवान वाह सुने हुसैन जो मरतबो ईमान वाह सुने हुसैन जो मरतबो ईमान कैसा पिटाई हुसैन इश्क जी मैदान में हो अली मुर्तजा इश्क जी मैदान में हो खुद मदीने वारो अल्लाह जे इश्क जे मैदान जो सवार आहे। ई दुख ई तकलीफ़ कुदरती निज़ाम ईंदा रहंदा आहिनि। आबिया साल जी जॻह जो मरी वई त हाणे सफ़र छा करे माण्हुनि खे ख़बर पई को उठ काहे आयो को घोड़ो काहे आयो को खच्चर काहे आयो को गदह काहे आयो मां ये सारी ना हाज़िरा मूर्ति चए थी अब्बा तकलीफ़ न कयो तव्हांजो थोरो छो खणा जह मारिया उन जो थोरो खणा थी मथी निहारे थे थी मौला रुगी मारवती कादर नहीं चारवती भी कादर नहीं जेरी कर हज करे मोता वो तू जान त तुझी मखलूक जाने। ओहा राजा इब्राहिम अदहम वलिया कामिल जैतो विख विखते नफल परंदे मां वञा तो मक्के हरम में जो घुरस त बैतुल्लाह जो दीवारों त बीठो हल पर हकीकत जे का काबे जी आ ओहा नजर कान आई। मौला हेडो पंध करे आयो हा काबे जी हकीकत काडे वई आ इल्हाम थो त राबिया बसरी पई अचे अञा 3 ॾींहं जे पंध ते आ मूं काबे खे चयो त दुनिया तोड़े पंध करे ईंदी आ तुंहिंजी हकीकत बीबीअ जो वॾी इस्तक़बाल वॾी करे। अबा एमए हुई या बीए पास हुई केड़ी इंग्लिश जी डिग्री होती है अल्लाह जे मोहब्बत में रहंदे नबी जे प्यार में रहंदे दुनिया जा ताल्लुकात कटी दे उन मकाम के पहुंची जो का बोझ न ला वधी जो अॻिते करे मुंहिंजी अम्मा भेण न्याणी नंग अव्हां जा बच्चा इन पासे शौक़ रखन इबादत जो ज़ौक़ रखन क़ुरान पाक जो दौर कन हबीबन ते दुरूद पढ़न अल्लाह जो ज़िक्र कन। हिक दफ़े राजा सां पंहिंजे घर में वेठी आहे ॿाहिरां 4 माण्हू कूफे जे शहर जा आया उन्हनि खे कंहिं चयो त राजा वॾी ॻाइणी आहे वॾी फनकार आहे वॾी मिठी आवाज़ वारी आहे हुननि जो हलो तारी राग ॿुधी
अचूं जॾहिं पसरे में पहुता ख़बर पई त राबिया फनकारा ना है गाईंदड़ ना है अल्लाह सां मिलाईंदड़ आहे उन चयो भला इहो बि भलो हलो त दुआ घुरायूं अचे अम्मा जे दर ते ठक ठक कंदा पिया अम्मा मुंहुं न खोलींदी हुई बुरको पिया अंदरां या बाक़ेर आयो जो अव्हां जे सदके हिक अंधीअ खे अखियूं मिली वयूं आहिनि हुन जमासी कूटे जायूं असां पहिरें ॿुधो त तव्हां राग ॻाईंदा आहियो फनकार आहियो तॾहिं आयासीं थकिजी पए ॿाहूं जले ॿीहर को चवंदी मोली घुराए बाबा मां न घुराए मोली घुराए किताब खपाए ॿुधो ॿुधो चार ॼणा चारई शौक़ीन हुआसीं राग जा असां इन लाइ आयासीं अम्मा फरमाई थी जो कुझु बि हुयो हिते पहुची तव्हांजे नज़रे में तब्दीली आई तव्हां सोचियो त अल्लाह जी बानी आहे उनजी दर तां दुआ घुरो नियत मटायव ख़ुदा जा प्यारा बणिजी रहो अव्हां दर ते ठक ठक कई उन अंधीअ जे 5 मिंट तव्हां बाग में अंदर घिरी उन हथ मथे खयां मौला जेके राजा जे दरगाह जा पांधेरू हली आया अक़ीदे वारा अदब वारा मोहब्बत वारा मौला उन्हनि जे सदके मो अंधीअ खे सॼो बना उन अंधीअ जूं अखियूं रब करीम रोशन करे छॾियो आहे अल्लाह करे त क़ुरान सां दिलि लॻई सुहिणे नबी सां दिलि लॻई अल्लाह जे ज़िक्र सां दिलि लॻई सही ज़िक्र सां दिलि लॻई दीन जो तर्ज़ दिलि में अचई ही जेके बि मां वाक़िया बयान करे वियुसि इन्हनि जी अज़मत ऐं शान वारा पर मुंहिंजी दलील जो मक़सदु हो त राबिया साईं जे रूह खे मुहम्मद बिन बशार नाले हिकु मुहद्दिस ख़ैर ख़ैरात जो सवाब मोकिलींदो हो क़ुरान पाक जे तिलावत जो दर्जो मोकिलींदो हो ज़िक्र जा दुरूद जा सवाब मोकिलींदो हो हिकु दफ़े राति सुतो थियो आहे ॾिठई त मुंहिंजे दरवाज़े ते हिकु पर्दीदार औरत आई आहे सॾे थी मुहम्मद बिन बशार जी बाबा ॿाहिरि आवाज़ औरत केर था सॼो अब्बा डिॼ न कई सालनि खां मुझे रूह के सवाब मोकिलींदो आहीं अल्लाह जा मलाइक ओ सवाब वॾे थाल में विझी गिफ्ट ऐं हदियो करे मूं वटि पेश कंदा आहिनि एतिरो तो सवाब मोकिलियो आहे जो मूं राबिया जो बि रूह भरिजी पियो मज़ार मां निकिरी तुंहिंजे कखनि ते कर्म जा ककर वसाए ऐं तोखे दुआऊं करण आई ही आम के न मनी बेचारा आया वरी विया भली न मनी पर खुदा के मुस्तफा के उन्हनि खे वणी थी तूं पंहिंजे वफ़ात करे वियलनि जी लाइ 12 40 क़िस्म सां कदे पर नमाज वारी दुआ त रोज़ करे सघीं थो रब्बना ग़फिर ली वल वालिदैया वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब ओ सवाब उनखे मिलंदो ओ दर्जो उनखे मिलंदो 5 नमाज़ूं पढ़ पाबंदी करे पढ़ वॾेरे जे सदके जी चवण वारा आफीसर जे सदके जी चवण वारा घरवारी जे सदके जी चवण वारा पुट जे सदके जी वारा न्याणी जे सदके जी चवण वारा सभिनी खे जी जी चवंदो आहे रब जे सदके बि जी चव ख़ुदा जे बेटा फरमाए थो छा के वञी छो असां सिंधियुनि जो रवाज आहे भाऊ बिस्मिल्लाह अल्लाह जा बान रहो छा थो थिए भिट जे दरनि ते वेहण वारो सैयद छा खे वञी छो बेली थी ॿियनि जो जन खे पेरे पई छो थो करी
छाछे वनी छो बेली थी बियन जो वठो कंजक करीम जी जग जो वाली जो साखो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां अल्लाह अल्लाह इस्म खुदा जो जंहिं बे कमायो कामिल बणियो अल्लाह अल्लाह इस्म खुदा जो जंहिं बे कमायो कामिल बणियो बेदीनीअ बुछड़ाई खां जाए पाण बचायो कामिल बणियो बेदीनीअ बुछड़ाई खां जाए पाण बचायो कामिल बणियो अहल सुन्नत वारो अकीदो आहे बिला शक बरगुज़ी पको सुनी रही नीह नबी सा जंहिं बि निभायो कामिल बणियो पको सुनी रही नीह नबी सा जंहिं बि निभायो कामिल बणियो अल्लाह 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 इस्म खुदा जो जंहिं बि कमायो कामिल बणियो बेदीनीअ बुछड़ाई खां जाए पाण बचायो कामिल बणियो व अलैस लिल इंसान इल्ला मा जो आए तोला किची हुन जेडा वने पेरा हीरा ऐं मोती था मिलन जेडा इंसान जे ला कुछ भी नाहे मगर जेकी पान कमाए इन जो मतलब लिल इंसान में लाम तमलीक जो खुदा जे तो इंसान तुझी मिल्कियत तुझी कमाई आ पर बे जी कमाई में आसरो रखी थी सके तो न मोकिले तो सवाब न जे रिवायत में तो क़यामत जो हारो थींदो हिकड़े माण्हू जी हिकड़ी नेकी खुटंदी अल्लाह फरमाइंदो हिक खुटी आ जहन्नम दे मौला थोड़ी धर दे अब्बू हिते आ अम्मा हिते आ दोस्त हिते आहिनि हिक नेकी वॾी ॻाल्हि कान्हे वठी थो अचां दोस्त वठी तो जवाब ॾींदा पीउ वटि जवाब मिलंदो चवंदो ॿिया सभई भरी मोटाइनि अम्मा न मोटाईंदी ॼण मां जे अॻियां रहंदो अम्मा हिकिड़ी नेकी ॾे हिकिड़ी खुटी पई आ तोहा पाण रोई चवंदी जहिड़ो कारो कपिड़ो तहिड़ी कारी मां हिकु पंध परदेस जो ॿियो अमल न खमसान पिटिया वेठी पाण जो बांध न झल में पुनल जो जॾहिं साथन थे सॾ कया ॿुधई न बोरी अमराही हो तन सां तो जो थी न जोड़ी पल जाम पुन्हुअ जो जॾी न डोरी हाणे नाहक न दोरी तीरन मेरी हो करी मां बि न ॾींदी तो अलैस लिल इंसान इंसान जी मिल्कियत उहा ई आहे पोयां न सवाब न खैरात कनि न पीउ खे यादि कनि छा कबो पर जेका पाण कमाई कई साथ मां रब ॾींदो मां इन मां सवाब जी मोकिलण जी नफ़ी न आहे बल्कि असांजो दलील आहे त जॾहिं इंसान जी नेकी इंसान जी मिल्कियत आहे जे ॿी मिल्कियत ॾेई सघे थो नेकी बि नमाज जी पाबंदी कयो शरीयत मुहम्मदी ते शादीअ में गमीअ में दुख में ख़ुशीअ में अमल कयो साईं ॿुधायो त हिन ॻोठ में को कर्ज़ो थी वियो पर शाबस उन्हनि खे जन जलसो क़ाइम रखियो छो त मयत ते बि क़ुर पढ़बो आहे ख़त्मा ॾिबाहिनि ही बि क़ुर आहे ही बि नबी जो शान आहे ही बि अल्लाह जी रहमत आहे ख़ुदावंद करीम तव्हांजे सिरनि खे घरनि खे कखनि खे बचनि खे खानदान के आबाद रखे अल्लाह करे सदा शाद आबाद हो जो रब करे वरी वरी जा मदीने मक्के जा दीदार कयो व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हाने सलातो सलाम
सलाम पढ़बो 2 मिंट उथी बीहणो पवंदो टंगुनि जा वर कढो चेल ते सिधो कयो मोहब्बत सां मुंहिंजे दिलबर ते दुरूद पढ़ो ऐं पढ़ायो या नबी सलाम अलैका या रसूल या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह हबीबी सय्यदी या रसूल अल्लाह जी आए जनाबे आली ए अरब अजम गावाली ज़ात तो है जियान वाली को नजर ना व्यो को खाली या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका चवा शान तुहे जो सुभान अल्लाह शान बे पायान तुहे जो शेरला मकान तुहे जो शेरला मकान तुहे जो रब मीज़बान तुहे जो या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह हबीबी सय्यदी या रसूल अल्लाह मदीने जा घोट सुन महजा सजड़ा सुभान अल्लाह कज मोहम्मद मोट आसी तुझे आसरे मदीने जा शाह सुन महजा सजड़ा कारण रब अल्लाह घोरस जिस परी मदीने जा शेर सुन महजा सजड़ा भर मुबारक फेर आसी तुझे आसरे एदरी सजा सहारा पाक रब संदा प्यारा कर भला ए तू भला माफ कर मेरे मुझारा या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह अस्सलाम सबनी नबियन जा नबी अस्सलाम ए वाक़ से राज़े रबी अस्सलाम नूर निर्मल नामदार अस्सलाम ऐ मुफ़लिसन जा मददगार या इलाही वासिता ज़िक्रे रसूल ई सलाम आजिज़न जा कर कबूल अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। वेही रहो सभई वेही रहो। हिकिड़ो अहम ऐलान रहिजी वियो ईंदड़ आचर राति दरगाह फ़कीरपुर शरीफ स्टेशन राधन
मुझे कामिलन मुर्शिदन जो सालियानो उर्स मुबारक आ जलसो आवा सभिनी दोस्तन के दावत आ हाने सभिनी ला गजल दुआ घुरबी पर अव्वल हिकड़ो दफ़ो अलहम्द शरीफ बटे कुल अल्लाह शरीफ पढ़ो ऐं महबूब ते अव्वल आखिर दुरूद त जन जे रूह के राहत पहुंचाइण लाइ खैरात थी आ उन जे रूह के खत्मू बख्शो ऐं दुआ खैर दी औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना अल्हम्दुलिल्लाह इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहुम्मा आमीन रब्ब करीम जेके पढ़ियो सी कबूल फरमा सवा मदीने सहाबा उम्मत में काम अशबंदी काफी इसकी मुस्तसना पूरे सिलसिले के हज़रत अबू बकर सिद्दीक़ जन मरहूमन जे ला खैरात जो अरवाह या अल्लाह इन्हनि कखन के इन गोठ के आबाद जन जलसो कयो तन जे सिरन में घरन में बच्चन में रिज़्क़ में बरकत पैदा या अल्लाह मर्ज़ कर्ज़ दर्द दुश्मन फितना मुसीबतों परेशानी बीमारी तकलीफ़ूं दफ़ा दूर या अल्लाह असांखे मक्के मदीने जी अदब ऐं मुहब्बत सां ज़ियारत ऐं हाज़िरी नसीब फरमा सॼी जमायत जे दिल जूं मुरादूं तूं रब ॼाणी थो तोखां लिकल न आहिनि सभिनी लाइ गॾियल हिक ई दुआ आहे जंहिंजी जेका दिल जी जाइज़ मुराद आहे पूरी फरमा या अल्लाह असांजे औलाद खे सालिह बना असांजे अमरनि खे भेनरनि खे नियाणनि खे निमाज़ी बना असांजे घरनि में क़ुरान पाक जी तिलावत पंहिंजे ज़िक्र ऐं दुरूद जा विर्द नसीब फरमा या अल्लाह असांजे औलाद खे सालिह बना सफ़र में हज़र में घर में ॿाहिरि शहनी सिमतुनि खां महफ़ूज़ फरमा قال الله عز وجل في شان حبيبه الكريم ان الله وملائكته يصلون على النبي يا ايها الذين امنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد وعلى اله واصحابه واهل بيته وبارك وسلم لا اله الا الله محمد رسول الله वेठा हुजो उथे को जमात मुझे ख्याल में लंगर अचे पियो मिलण जी माफ़ी मां बीह बि नथो सघां बसि वेठा हुजो ख़ुदा